रियालो भैसा मोटरसाइकिल ऐं कार विच में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। ज़ख़्मियुनि में ॻोठ फ़तेह मोहम्मद बुर्दी जा रवासी अल्ताफ़ पुट नियाज़ अली बुर्दी, ख़ुदाबख़्श पुट अहमद बुर्दी ऐं आतिफ़ पुट हैदर बुर्दी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल ॻाढ़ी मोरी पहुचायो। ॿिए तरफ़ पुलिस हादसे वारे हंधि पहुची मोटरसाइकिल ऐं कार खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कई पिया। रियालो भैसा मोटरसाइकिल ऐं कार विच में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। ज़ख़्मियुनि में ॻोठ फ़तेह मोहम्मद बुर्दी जा रहवासी अल्ताफ़ पुट नियाज़ अली बुर्दी, ख़ुदाबख़्श पुट अहमद बुर्दी ऐं आतिफ़ पुट हैदर बुर्दी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस हादसे वारे हंधि पहुची मोटरसाइकिल ऐं कार खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। रियालो भैसा मोटरसाइकिल ऐं कार विच में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में ॻोठ फ़तेह मोहम्मद बुर्दी जा रवासी अल्ताफ़ पुट नियाज़ अली बुर्दी, ख़ुदाबख़्श अहमद बुर्दी ऐं आतिफ़ पुट हैदर बुर्दी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे।